जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां सिंधी कथाऊं, पूॼाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा ऐं कुझु सिंधी रेसिपियूं। अची वियो आहे असांजो सिंधियुनि जो हिकु वॾो ॾिणु यानी कि महाशिवरात्रि। अॼु जो वीडियो में मां तव्हांखे शिवरात्रि जी कथा, पूॼा ऐं उन जी विधि ॿुधायां थी। उन खां पहिरीं त तव्हां मुंहिंजे अगरि चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा। तव्हांजे कमेंट जो मूंखे इंतज़ारु रहंदो आहे। महाशिवरात्रि जो त्योहारु फगुण महीने कृष्ण पक्ष जी चतुर्दशी तिथि ते पवंदो आहे। हिन खे कल्याणकारी तिथि ऐं महासिद्धरात्रि तिथि बि चइबो आहे। हिन ॾींहुं भॻवान भोलेनाथ जी पूॼा थींदी आहे। चवंदा आहिनि कि भॻवान शिव हर हुन जाइ ते वेंदो आहे जिते जिते शिवलिंग हूंदा आहिनि। हिन ॾींहुं अधु राति खां ई भॻवान भोलेनाथ जी पूॼा थींदी आहे। मंदिरुनि में लंबी लंबी कतारूं लॻी वेंदियूं आहिनि। हर किथे हर हर महादेव, जय भोलेनाथ जी धुनी हूंदी आहे। हर को हिन ॾींहुं व्रत रखंदो आहे। हिन सां जुड़ियल पौराणिक कथा ईअं आहे त हिन ॾींहुं माता पार्वती ऐं शिव जो विवाह थियो। ऐं ॿी कथा, हिन ॾींहुं भॻवान भोलेनाथ प्रथम शिवलिंग जो रूप धारण कयो हो, जंहिंसां की सृष्टि जी प्रारंभ थींदी आहे। ऐं ॿी कथा इहा बि आहे त जॾहिं समुद्र मंथन थियो हो त कालकुट विष खे पंहिंजे कंठ में भोलेनाथ धारण कयो हो, तॾहिं भॻवान हिन जो नालो नीलकंठ पियो। तॾहिं खां वठी भॻवान भोलेनाथ खे नीलकंठ महादेव चवंदा आहिनि। हाणे हिन व्रत खे कीअं रखिजे? शिवरात्रिअ जे ॾींहुं सवेल उथी पंहिंजे भॻवान जे साम्हूं व्रत जो संकल्प करे दरिया में सनानु कजे। दरिया न हुजे त तव्हां घर में बि सनानु करे था सघो, लेकिन चवंदा आहिनि त जंहिं ॾींहुं को वॾो विर्त रखिजे तॾहिं दरिया में सनानु कजे। माता पार्वती ऐं भोलेनाथ जी पूॼा कजे। तव्हां चाहियो त मंदर में वञी पूॼा कयो, या अगरि आसे पासे मंदरु न हुजे त तव्हां इहा पूॼा पंहिंजे घर में बि करे था सघो। ऐं भॻवान भोलेनाथ खे हिकु जल जी लोटी या वरी गंगा जल लोटीअ में विझी करे चाढ़िजे त भॻवान उन ते बि राज़ी हूंदा आहिनि। पर हिन ॾींहुं भॻवान भोलेनाथ खे पंचामृत सां अभिषेक कयो वेंदो आहे। पंचामृत कीअं ठहंदो आहे? गंगा जल, खीर, घी, ॾुध ऐं माखी भॻवान शिवलिंग ते चाढ़बी आहे। उन महिल ओम नमः शिवाय या महामृत्युंजय मंत्र जो जाप कजे। भॻवान खे भोग में थधाई जो भोग लॻाइजे ऐं कुटी जो प्रसाद चाढ़िजे। थधाई में छा हुजे? थधाई सां गॾु थोरी सी उन में भंग गॾिजे। चवंदा आहिनि त भंग जी तासीर जेकी आहे थधी हूंदी आहे, ऐं इन ॾींहुं भॻवानु जेको आहे ज़हर पीतो हो त इन कारण उन्हनि खे थधाई पहुचंदी आहे। थधाईअ जो वीडियो मां तव्हां सां गॾु ॾाढो जल्दी ई शेयर कंदसि। इन खां पोइ अक जा गुल, धतूरो, अछा चांवर, चंदन ऐं फल चाढ़िजे। इन खां पोइ सिंधी जेके आहिनि अटे जी चूरी चाढ़ींदा आहिनि। उन जो वीडियो मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां। घणा माण्हू अटे जो रोट जो बि भोग लॻाईंदा आहिनि भोलेनाथ खे, यानी कि इन ॾींहुं रोट, कुटी ऐं थधाईअ जो भोग भोलेनाथ खे लॻाइबो आहे। इन ॾींहं ते व्रत रखिजे, ओम नमः शिवाय मंत्र जो जाप करिजे, भोलेनाथ जी चालीसा ईंदी आहे उहा पढ़िजे। उन खां पोइ आरती कजे, या तव्हांखे भोलेनाथ जो स्रोत मिले त उहो बि तव्हां पढ़ी था सघो। महामृत्युंजय मंत्र जो जाप कजे। आरती करे पोइ भॼन ॻाइजनि, कीर्तन कजे। मंदिरुनि में बि कीर्तन थींदा आहिनि। जेको बि माण्हू सचे मन सां, सचे दिलि सां भोलेनाथ जो विर्त रखंदो आहे, उन जी भोले बाबा सभु मनोकामनाऊं पूरियूं कंदा आहिनि। जेको बि सची श्रद्धा सां व्रत रखे थो उन खे शिवलोक जी प्राप्ति थींदी आहे। त इहो आहे असांजी शिवरात्रि जो वीडियो। त बोलो शिव शंकर भोलेनाथ की जय। त तव्हांखे इहा भोलेनाथ जी कथा, पूॼा ऐं उन जी व्रत जी विधि कीअं लॻी, तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हांजे कमेंट जो मूंखे इंतज़ारु रहंदो आहे। पंहिंजी हिन सिंधी भेण खे सपोर्ट ज़रूरु कंदा।
चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदव, पासे में ॾिनल बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदव, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।